सरकार मदीना राहत क़ल्ब व सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ूल सकीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ण जूं तमाम घणियूं फज़ीलतूं आहिनि। एक बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि शेख अबू हफ्स कागज़ी रहमतुल्लाह ताला अलैह। जॾहिं संदन इंतिकाल थियो त कुझु ॾींहंनि खां बाद पंहिंजे कंहिं दोस्त जे ख्वाब में तशरीफ़ वठी आया। दोस्त पुछियो कहिड़ो हाल अहिवाल आहे, क़बर में छा गुज़रियो? फरमायाऊं मूं ते वॾो करम थियो। वाक़ियो हीअं पेश आयो जो जॾहिं क़बर में दफ़न कयो वियो त मुनकर नकीर याने क़बर में सुवाल पुछण वारा मलाइक पहुची विया। उन्हनि मूंखे उथारे विहारियो ऐं सुवाल पुछण लॻा। एतिरे में अल्लाह पाक जो फ़रमान आयो, ए मलाइको तरसो। मलाइक रुकिजी विया। हाणे हुकुम थियो हिन बाने जा गुनाह ॻणियो। मलाइकनि मुंहिंजा गुनाह ॻणणु शुरू कया। हाणे त मां डिॼी वियुसि त एतिरनि गुनाहनि हूंदे मां कीअं बख़्शियो वेंदुसि। होॾां मलाइकनि खे हुकुम थियो हिन बाने दुनिया में असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेकी दुरूद शरीफ़ पढ़िया आहिनि हाणे उन्हनि खे ॻणियो। मलाइकनि मुंहिंजा पढ़ियल दुरूद पाक ॻणणु शुरू कया। ख़ुशकिस्मती सां मुंहिंजा पढ़ियल दुरूद पाक गुनाहनि खां घणा हुया। सो अल्लाह पाक फरमायो, बसि ए मलाइको काफ़ी आहे, हिन जो वधीक हिसाब न कयो, हिन खे मुंहिंजी जन्नत में वठी वञो। कुर्बे खुदा हो हासिल, जन्नत में हो वो दाखिल, जिसने लिखा पढ़ा सल्लल्लाहु अला मुहम्मद। जाने भी दे इरम को रिजवान न रोक हमको, सीने पे लिख लिया है सल्ले अला मुहम्मद। जन्नत मकाम होगा दोज़ख हराम होगा, गर दिल पे लिख लिया है सल्ले अला मुहम्मद। असांखे बि घुरिजे त असां घणे खां घणा दुरूद पाक प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते पढ़ंदा कयूं। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल जन्नत ई मक़ाम थींदो इंशा अल्लाह। हज़रत सैयदना जुबैर बिन मुतइम रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहिनि। पाण फ़तह मक्का खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो। मदीने पाक में रहंदा हुया, मदीने में ई विसाल थियो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इस्लाम क़बूल करण जो वाक़ियो बयानु कंदे फ़रमाइनि था, ग़ज़वा बदर में जेकी गैर मुस्लिम क़ैद थी विया हुआ, मके वारनि जे तरफ़ खां उन्हनि क़ैदियुनि जे बारे में ॻाल्हि ॿोल करण जे लाइ मां मदीने पाक आयुसि। मग़रिब जी नमाज़ जो वक़्तु हुयो। प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मग़रिब जी नमाज़ पढ़ाए रहिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ मुबारक मस्जिद खां ॿाहिरि बि ॿुधण में अची रहियो हो। संदन सूरह वतूर पाण तिलावत फ़रमायाऊं। मां बि क़ुरान पाक जी तिलावत ॿुधणु लॻुसि। ज़िबान महबूब ख़ुदा हुई, कलाम रहमान हुयो। बसि पोइ छा थियो, अहिड़ो प्यारो आवाज़, अहिड़ो पुरतासीर कलाम मुंहिंजे दिलि में लहणु शुरू थियो। इन दौरान पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही आयतूं तिलावत फ़रमायूं, इन्ना अज़ाबक रब्बिक लवाक़िउम मा लहू मिन दाफ़िअ, यानी बेशक तुंहिंजे रब जो अज़ाब ज़रूरु वाक़िअ थियण वारो आहे, उनखे को टारण वारो न आहे। हिननि आयतुनि खे ॿुधी करे मुंहिंजे दिलि ईअं थी वई जीअं हाणे ई फाटी पवंदी। मूंखे ईअं लॻी रहियो त मां हितां क़दम बि न खणी सघंदुसि, उनखां पहिरियां ई मूं ते अज़ाब नाज़िल थी वेंदो। सो मूं अल्लाह पाक जे अज़ाब खां डिॼी करे उन्हीअ ई वक़्तु ईमान क़बूल करे वरितो। प्यारा इस्लाम भाइरो, क़ुरान पाक अल्लाह पाक जो पाक कलाम आहे। हिन में अजीब तासीर आहे। ही प्यारो कलाम दिलनि खे नरम कंदो आहे, भटकियलनि खे हिदायत जी वाट ॾींदो आहे। क़ुरान करीम में अॻियनि पोयनि जूं ख़बरूं आहिनि। क़ुरान करीम में तव्हांजे हिक ॿिए जा फ़ैसिला आहिनि। ही अल्लाह पाक जी मज़बूत रस्सी आहे। ही हिकमत वारो कलाम आहे। हदीस पाक में आहे, जेको ज़ालिम क़ुरान करीम खे छॾे ॾींदो अल्लाह पाक उनखे तबाह करे छॾींदो, ऐं जेको क़ुरान करीम खां अलावा कंहिं ॿिए पासे खां हिदायत ॻोल्हींदो अल्लाह पाक उनखे गुमराह करे छॾींदो। क़ुरान करीम हिकमत वारो ज़िक्र आहे। क़ुरान करीम सिधो रस्तो आहे। क़ुरान करीम जी बरकत सां ख़्वाहिशूं मिटजंदियूं आहिनि। क़ुरान करीम जा अजाइबात ख़तमु न आहिनि थींदा। जेको क़ुरान करीम जे मुताबिक़ ॻाल्हि करे उहो सचो आहे। जंहिं क़ुरान करीम ते अमल कयो उहो सवाबु माणींदो। जेको क़ुरान करीम जे मुताबिक़ फ़ैसिलो करे उहो इंसाफ़ करण वारो हूंदो। ऐं जेको क़ुरान करीम जे तरफ़ सॾे ज़रूरु उहो सिधी वाट जी तरफ़ सॾण वारो हूंदो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो,
जहिड़ी तरह अल्लाह पाक पंहिंजी तमामु मखलूक खां अफ़ज़ल आहे, ईअं ई अल्लाह पाक जो कलाम बि बाक़ी तमामु कलामनि खां अफ़ज़ल ऐं आला आहे। हिकु गैर मुस्लिम हो, नज़र बिन हारिस, मके शरीफ़ जो रहाकू हो। हिकु भेरो तिजारत जे लाइ मुल्क शाम वग़ैरह वियो त उतां खां कहाणियुनि जा किताब वठी आयो। मके पाक में अची करे उहो माण्हुनि खे किस्सा कहाणियूं ॿुधाइणु लॻो ऐं उहो बदबख़्त चवंदो रहंदो हो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तव्हांखे क़ौम आद ऐं क़ौम समूद जा वाक़िआ ॿुधाईंदा आहिनि त मां तव्हांखे रुस्तम, इस्फंदियार, ईरान जे बादशाहनि वग़ैरह जा किस्सा ॿुधायां थो। यानी उन बदबख़्त उन्हनि कूड़नि सचनि किसनि खे क़ुरान करीम जे बराबरि सम्झो। उन जी मज़म्मत में सिपारे 21 सूरह लुक़मान जूं आयतूं नाज़िल थियूं। हाणे हिते ॾिसो, कूड़नि किसनि कहाणियुनि जा किताब, आखाणियूं, डाइजेस्ट वग़ैरह असां वटि बि पढ़िया वेंदा आहिनि। माण्हू तमामु घणो शौक़ सां अहिड़ा किताब पढ़ंदा आहिनि। सूरह लुक़मान जी इब्तिदाई आयत में नज़र बिन हारिस जे उन्हनि किसनि जे किताबनि ऐं क़ुरान पाक में फ़र्क़ु खे वाज़े कयो वियो। नज़र बिन हारिस जी मज़म्मत में अल्लाह पाक फरमायो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं कुझु माण्हू रांदि जूं ॻाल्हियूं ख़रीद कनि था त जीअं बग़ैर सम्झण जे अल्लाह जी वाट खां भटकाइनि ऐं उन्हनि खे मज़ाक मस्करी बणाइनि। यानी नज़र बिन हारिस जेकी किसनि जा किताब खणी फिरंदो हो, उन में कई ख़राबियूं आहिनि। पहिरीं ख़राबी त हीअ आहे जो ही लहवुल हदीस, यानी बिना मक़सद जूं कहाणियूं ऐं रांदि रूद जूं ॻाल्हियूं आहिनि। ॿी ख़राबी हीअ आहे जो उन्हनि खे पढ़ण वारा अल्लाह पाक जे रस्ते, नेकी जे रस्ते खां परे थी वेंदा आहिनि। हाणे उन जे मुक़ाबले में क़ुरान करीम जो छा शान आहे? अल्लाह पाक फरमाए थो, अलिफ लाम मीम तिल्क आयातुल किताबिल हकीम हुदम व रहमतल लिल मुहसिनीन। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, अलिफ लाम मीम, ही हिकमत वारो किताब, ही हिकमत वारे किताब जूं आयतूं आहिनि, नेकनि जे लाइ हिदायत ऐं रहमत आहिनि। ही क़ुरान करीम जा 3 शान आहिनि। पहिरियों शान इहो बयानु थियो त क़ुरान करीम हिकमत जो बयानु आहे। नावेल, डाइजेस्ट, कूड़ियूं कहाणियूं ऐं फुज़ूल किस्सा पढ़ण सां माण्हू नफ़सियाती मरीज़ बणिजी वेंदो आहे, पर क़ुरान पाक जो ही शान आहे जो उनखे पढ़ण सां, उन जी तिलावत करण सां हिकमत ऐं दानाई नसीब थींदी आहे। हज़रत ज़ैद बिन असलम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकु शख़्स बारगाह रिसालत में हाज़िर थियो। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे फरमायो, इन नए अचण वारे शख़्स खे क़ुरान करीम सेखारियो। उन सहाबीअ हिन शख़्स खे सूरह ज़िलज़ाल सेखारणु शुरू कई। जॾहिं सहाबी सूरह ज़िलज़ाल जी 7वीं आयत सेखारी त उन शख़्स चयो, बसि मूंखे काफ़ी आहे। उन सहाबी बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, हिन अञा 7 आयतूं ई सिखियूं आहिनि ऐं चए थो मूंखे काफ़ी आहे। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन खे छॾे ॾियो, हिन खे फ़क़ाहत यानी दीन जी सम्झ मिली वई आहे। सुभान अल्लाह, हीअ आहे क़ुरान जो शान। रुगो 7 आयतूं ई पढ़ियूं, उन्हीअ सां फ़क़ाहत यानी दीन जी सम्झ नसीब थी वई। क़ुरान करीम हिकमत रहमत वारो ऐं हिदायत वारो किताब आहे। सूरह लुक़मान जी आयतुनि में क़ुरान करीम जे ॿी ख़ुसूसियत ही बयानु थी त क़ुरान करीम रहमत जो किताब आहे। नावेल, डाइजेस्ट वग़ैरह पढ़ण सां नेकियूं न आहिनि मिलंदियूं, इंसान ते रहमत न आहे वसंदी, पर क़ुरान करीम उहो अज़ीम किताब आहे जंहिंजे हिकु हिकु अखर ते 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि। जॾहिं बानो क़ुरान करीम पढ़ंदो आहे त अल्लाह पाक जूं रहमतूं छमाछम उन ते वसंदियूं आहिनि। ऐं हिन पाकीज़ा कलाम जी 3 ख़ुसूसियत ही बयानु थी त क़ुरान करीम हिदायत जो किताब आहे। ही तजुर्बे जी ॻाल्हि आहे, जेको बानो नावेल, डाइजेस्ट ऐं कूड़ियूं कहाणियूं पढ़ण जो आदी हुजे, उहो नफ़सियाती मरीज़ बणिजी वेंदो आहे। उहो ख़्याली दुनिया में रहणु लॻंदो आहे, मुआशिरे में पंहिंजो मस्बत किरदारु अदा नाहे करे सघंदो, उनजी तबियत में तंग मिज़ाजी अची वेंदी आहे। ऐं उन जे मुक़ाबले में उहो बानो जेको क़ुरान करीम जी तिलावत जो आदी हुजे, जेतोणीकि बिना सम्झण जे ई क़ुरान पाक जी तिलावत कंदो हुजे, उन जी दिलि नरम थी वेंदी आहे, दिलि में नेकी जा जज़्बा पैदा थी वेंदा आहिनि, उन जे अख़लाक़ ऐं किरदार में मस्बत तब्दीली अची वेंदी आहे, उनखे ज़ाहिर ऐं बातिन जी पाकीज़गी नसीब थी वेंदी आहे ऐं उहो मुआशिरे जो हिकु बहितरीनु फ़र्द बणिजी करे उभरंदो आहे। ऐं जेकॾहिं क़ुरान करीम खे सम्झी करे पढ़े त पोइ त वाह वाह सुभान अल्लाह, अहिड़े ख़ुशि नसीब जो शान ई निरालो आहे। हज़रत अबू हाशिम रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिकु भेरे मां बसरा वञण जे लाइ ॿेड़ी में सुवारु थियुसि। उन ॿेड़ी में हिकिड़ो मर्द हुयो
ऐं उन सां गॾु संदसि बानी हुई, कनीज़ हुई। जॾहिं असां कुझु अॻिते हलियासीं त उन मर्द बानी खे चयो शराब खणी अचु। उहा शराब खणी आई, मर्द पीअणु लॻो ऐं बानी गानो ॻाइणु लॻी। पोइ उन शख़्स मुंहिंजी तरफ़ ॾिठो ऐं चयाईं, छा तव्हां वटि हिन गाने जहिड़ो कुझु आहे? मूं चयो, हा, मूं वटि उहो आहे जेको हिन खां कई भेरा भलो बहितर आहे। उन चयो, ॿुधायो। मूं ही आयतूं तिलावत कयूं, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इज़ा शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन कदरत व इज़ल जिबाल सुय्यिरत। यानी जॾहिं सिज खे वेढ़ियो वेंदो ऐं जॾहिं सिज खे वेढ़ियो वेंदो ऐं जॾहिं तारा किरी पवंदा ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा। हिननि आयतुनि खे ॿुधी करे उहो शख़्स रोइणु लॻो। जॾहिं मां अल्लाह पाक जी हिन फ़रमान ते पहुतुसि, वा इज़त सोहफ़ नुशिरत, ऐं जॾहिं नामा आमाल खोलिया वेंदा त उहो चवणु लॻो, ए बानी, मां तोखे अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ आज़ादु करियां थो, हिन शराब खे हारे छॾ। पोइ उन मूंखे वेझो सॼो ऐं चवणु लॻो, मुंहिंजा भाउ, तूं छा थो चईं? छा अल्लाह पाक मुंहिंजी तौबा क़बूल फ़रमाईंदो? मूं जवाब में ही आयत पढ़ी, इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। बेशक अल्लाह घणी तौबा करण वारनि सां महबत फ़रमाईंदो आहे ऐं ख़ूब साफ़ सुथरो रहण वारनि खे पसंदि फ़रमाईंदो आहे। ही ॿुधी करे उन तौबा करे वरिती। मोहब्बत में अपनी गुमा या इलाही, न पाऊँ में अपना पता या इलाही, रहूँ मस्त बेखुद में तेरी विला में, पिला जाम ऐसा पिला या इलाही, बना दे मुझे नेकों का सदका, गुनाहों से हरदम बचा या इलाही, इबादत में गुज़रे मेरी ज़िंदगानी, करम हो करम या खुदा या इलाही। सुभान अल्लाह। ही आहे क़ुरान करीम जी तासीर। ही पाकीज़ा किताब हिदायत जो किताब आहे। जेको ख़ुशि नसीब हिन खे पढ़े, हिन खे सची दिलि सां सम्झण जी कोशिशि करे, उन जे लाइ हिदायत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि।